अंगूर जहिड़े मज़ेदार मेवे खे ॾिसी खाइण खां सवाइ रहण ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे। अव्हां खे मज़ेदार मेवे बाबति मज़े जी ख़बर ॿुधायूं त इन जा सिहत लाइ बि अणॻिणिया फ़ाइदा आहिनि। ताज़ो वेस्टर्न न्यू इंग्लैंड यूनिवर्सिटी पारां कयल तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त रोज़ानो 2 कप खनि अंगूर खाइण सां जिगर ते चर्बी चढ़ण वारे मसइले मां जान छॾाए सघिजे थी। अहिड़ी रीति अंगूर खाइण सां डिघी हयाती बि माणे सघिजे थी। मुहक़िक़नि जो चवणु आहे त अंगूर खाइण सां जीनियाती निज़ाम में अहिड़ियूं तब्दीलियूं ईंदियूं आहिनि जेके सिहत लाइ फ़ाइदेमंद साबित थींदियूं आहिनि। तहक़ीक़ में वधीक ॿुधायो वियो आहे त चर्बी वारो खाधो खाईंदड़ माण्हू जेकॾहिं खाधे में अंगूर शामिल कनि त एंटीऑक्सीडेंट्स जीन्स जे अंग में वाधारो थींदो आहे ऐं उमिरि में 4 खां 5 सालनि ताईं वाधारो थी सघे थो। माहिरनि जो चवणु आहे त हिन मेवे खाइण सां दिमाग़ जे जीन्स में बि तब्दीलियूं ईंदियूं आहिनि जेके अव्हां खे ज़हीन बणाए छॾनि थियूं। हिननि चयो त अंगूर अहिड़ो मेवो आहे जेको मेटाबॉलिज़म मज़बूत कंदो आहे। इन सां सेहतमंद वज़न बरक़रार रखी सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk